नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरतुल आराफ़ पारो नंबर आहे 8 आयत नंबर आहे 73 खां वठी यानी 73 खां वठी 84 ताईं। व इला समूद ऐं तरफ़ समूद जे अख़ाहुम उन्हनि जे भाउ यानी उन्हनि जी क़ौम मां सालिहन सालिह खे मोकिलियो। क़ाल या क़ौम यअबुदुल्लाह उन चयो ए मुंहिंजी क़ौम इबादत करियो अल्लाह जी। मालकुम न आहे तव्हांजे लाइ मिन इलाहिन को माबूद ग़ैरहू उन खां सिवा। क़द तहक़ीक़ जाअतकुम अची वई तव्हां वटि बय्यिनतुम मिन रब्बिकुम वाज़े निशानी या दलील तव्हांजे रब वटां। हाज़िही नाक़तुल्लाही हीअ आहे मादा उठ अल्लाह जी लकुम तव्हांजे लाइ आयतन हिकिड़ी निशानी। फ़ज़रूहा पस छॾे ॾियो इनखे तकुल फ़ी खाए पीए या चरे अर्दुल्लाही अल्लाह जी ज़मीन में। वला तमस्सूहा ऐं न तव्हां हथु लॻाइजो इनखे बिस्सूइन बुराई जी नियत सां। फ़यख़ुज़कुम पस पकिड़े वठंदो तव्हांखे अज़ाबुन अलीम अज़ाब दर्दनाक। वज़कुरू ऐं यादि करियो इज़ जॾहिं जाअलकुम हुन ठाहियो तव्हांखे ख़ुलफ़ाअ जानशीन मिन बादि आदिन आद खां पोइ यानी आद क़ौम खां पोइ तव्हांखे ज़मीन जो जानशीन ठाहियो। व बव्वाकुम ऐं ठिकाणो ॾिनो तव्हांखे फ़िल अर्दी ज़मीन में तत्तख़िज़ून तव्हीं ठाहियो था मिन सुहूलिहा उन जी नरम मिट्टी मां क़ुसूरन महलात व तनहितूनल जिबाल ऐं तव्हां तराशियो था पहाड़नि में बुयूतन घर। फ़ज़कुरू पस यादि करियो आला अल्लाही नेमतूं अल्लाह जूं वला तासो ऐं न तव्हां फिरो फ़िल अर्दी ज़मीन में मुफ़्सिदीन फ़सादी ठही। क़ालल मलउल्लज़ीन चयो सरदारनि उन्हनि जिन इस्तकबरू तकबुर कयो मिन क़ौमिही उन जी क़ौम मां लिल्लज़ीन उन्हनि माण्हुनि खे लिल्लज़ीनस्तुदइफ़ू जेके कमज़ोर हुआ लिमन उन्हनि मां जिन आमन ईमान आंदो हो मिन्हुम उन्हनि मां। अतअलमून छा तव्हां ॼाणो था अन्न यकीनन सालिहम मुरसलुम मिन रब्बिही सालिह मोकिलियल आहे पंहिंजे रब वटां। क़ालू चवण लॻा इना यकीनन असीं बिमा उन ते उर्सिल मोकिलियो वियो आहे बिही जंहिं उन ते मोमिनून ईमान रखूं था। क़ालल्लज़ीन इस्तकबरू चयो उन्हनि माण्हुनि जिन तकबुर कयो इना यकीनन असीं बिही उन ते आमनतुम ईमान आंदो आहे तव्हां बिही जंहिं ते काफ़िरून इनकार करियूं था या कुफ़ुर करियूं था। फ़अक़रू नाक़त पस उन्हनि कटे छॾियूं टंगूं ऊठ जूं जेका मादा उठ हुई उन जूं। व अतो ऐं सरकशी कई अन अमरी रब्बिहिम पंहिंजे रब जे हुकुम सां। वक़ालू ऐं चवण लॻा या सालिह तिना ए सालिह आण असांजे मथां बिमा उहो जेको तइदुना तूं धमकाईं थो असांखे। इन कुंत अगरि आहीं तूं मिनल मुरसलीन रसूलनि मां। फ़अख़ज़तहुमुर रजफ़तु पस पकिड़े वरितो उन्हनि खे ज़िलज़िले। फ़अस्बहू फ़ी दारिहिम जाथमीन फ़अस्बहू पस उहे थी विया फ़ी दारिहिम पंहिंजे घरनि में जाथमीन ऊंधा किरियल। फ़तवल्ला पस मुंहुं फेरियो अनहुम उन्हनि खां। वक़ाल ऐं चवण लॻो या क़ौमी ए मुंहिंजी क़ौम लक़द अबलग़्तुकुम बिलाशुबा यकीन मूं पहुचायो तव्हां ताईं रिसालत रब्बी पैगाम पंहिंजे रब जो। व नसहतु ऐं मूं ख़ैर ख़्वाही कई लकुम तव्हांजी वलाकिन ला ऐं पर लेकिन न तुहिबून तव्हां पसंदि करियो था अन्नासिहीन नसीहत करण वारनि या ख़ैर ख़्वाही करण वारनि खे। वलूतन ऐं लूत अलैहिस्सलाम इद जॾहिं क़ाल उन चयो लि क़ौमिही पंहिंजी क़ौम खे अतातूनल फ़ाहिशत छा तव्हां अचो था अहिड़ी बेहयाई खे। मां सबक़कुम न कई तव्हां खां पहिरीं बिहा जंहिंखे मिन अहदिन कंहिं हिकु मिनल आलमीन जहां वारनि मां।
इन्नकुम यकीनन तव्हीं लतातून अचो था रिजाल मर्दनि वटि शहवत जी नियत सां मिन दून निसाई औरतुनि खे छॾे बल अंतुम बल्कि तव्हीं अहिड़ा माण्हू या अहिड़ी क़ौम आहियो मुसरिफ़ून जेके हद खां वधियल आहियो। वमा कान जवाब क़ौमिही वमा कान ऐं न कान हो जवाब क़ौमिही उन जी क़ौम जो इल्ला सिवाइ क़ालू इहो त उन्हनि चयो अख़रिजूहुम कढी छॾियो इन्हनि खे मिन क़रियतिकुम पंहिंजी बस्ती मां इन्नहुम यकीनन इहे उनासुई यततहरून अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो पाण खे पाकबाज़ सम्झनि था। फ़अंजयनाहु पस निजात ॾिनी असां उनखे व अहलहू ऐं उनजे घर वारनि खे इल्लमरतहू सिवाइ उनजी ज़ाल जे कानत मिनल ग़ाबिरीन जेका हुई पोयां रहिजी वारनि मां जेके पोयां रहिजी विया उन्हनि मां। व अमतरना ऐं वसाई असां अलहिम उन्हनि जे मथां मथुरा बारिश फ़ंज़ुर पस ॾिसो कैफ़ कहिड़ो कान थियो आक़िबतुल मुजरिमीन अंजाम मुजरिमनि जो। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।